खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। हिंगोरजा खां आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे मूजिब सॼे मुल्क जियां हिंगोरजा में भी जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। जमियत उलमाए पाकिस्तान, मरकज़ी जमायत अहले सुन्नत, अंजुमन तुलबाए इस्लाम समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां रैलियूं कढियूं वयूं। हिंगोरजा में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। ज़िले खिरपुर में आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वॾे तइदाद में रैलियूं कढियूं ऐं दुरूद सलाम पेश कयो वियो। लब्बैक या रसूलल्लाह जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं। हिंगोरजा नवगोठ सिमी सगियूं में भी रैलियूं कढियूं वयूं। आशिक़ाने रसूल हथनि में नीलन मुबारक ऐं सावा हलाली झंडा खणी रैलियूं कढियूं वयूं। मरकज़ी रैली दरगाह नबहंदो शाह खां कढी वई, जंहिंजी सरबराही कारी मोहम्मद हाफ़िज़ मुलाज़िम चन्ना, मौलवी अब्दुल मालिक सिकंदरी, उस्ताद नियाज़ हुसैन दायो, हाफ़िज़ गुल मोहम्मद कादरी, उस्ताद अली मोहम्मद मेमन जी अॻुवाणीअ में कढी वई, जंहिंमें हज़ारनि जे तइदाद में आशिक़ाने रसूल शिरकत कई। रैली दरगाह नबहंदो शाह खां गलियुनि मौलनि खां थींदे जामिया मस्जिद ते नंगर करे पंजहटी चौक ते खिताब कंदे हाईवे खां थींदे मेमन मौला मस्जिद ते ख़त्म कई वई। तॾहिं त असां उन अज़मत वारे महबूब जे अज़मत जे लाइ मुजादा गर्मी जे हालत में बीठा आहियो, पर इंशाअल्लाह उन ड्रामे वारी ज़मीन जिज नज़े बाद उन में सुरखरू होगा तो मुस्तफा जी मीलाद वाला सुरखरू होगा। अल्लाह तबारक व तआला मुस्तफा जी अचण जी ॻाल्हि क़ुरान करीम में फरमाई, कद जाअकुम मिनल्लाह नूर व किताबुम मुबीन। अल्लाह ते फरमाए आयो तव्हांजो नूर। हिंगोरजा वारा चवंदा आयो असांजे मुस्तफा करेगा अब या रसूल अल्लाह, हर देश में हर देश में हर देश में गूंजेगा अब या रसूल अल्लाह। मीलाद नबी करना ये सुन्नी सकाफत है, मीलाद नबी करना, मीलाद नबी करना ये सुन्नी सकाफत है। उस मिशन की खातिर हर जिंदगी लगा देंगे, हर देश में हर जिम्मेदारी आई ईदा करीम रब इन नबी ईद जे सदके करीम रब असां रहमत फरमा, इन सॼे शहर ते रहमत फरमा, इन दुकानदारनि ते सदके ते रोज़ी रोटी बरकत फरमा।